सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 7 मज़मून रियाज़ी बाब पहिरियों सबक 7। अस्सलाम वालेकुम बारो सिंध ऑनलाइन स्कूल में अवां खे भलीकार। मां आहियां अली रज़ा मरी, अवां जो रियाज़ी जो उस्ताद। अॼु लेक्चर नंबर 7 में असां पढ़ूं था प्रॉपर्टीज़ इन्वॉल्विंग सेट्स, यानी सेट्स ते कहिड़ियूं कहिड़ियूं ख़ासियतूं लागू थींदियूं आहिनि। के बि सेट गिवन हुजनि त कहिड़ियूं कहिड़ियूं ख़ासियतूं उन्हनि ते लागू थींदियूं। पहिरीं ख़ासियत जेका आहे उहा आहे कम्यूटेटिव प्रॉपर्टी यानी मटा सटा वारी ख़ासियत। ॿी प्रॉपर्टी जो नालो आहे एसोसिएटिव प्रॉपर्टी यानी संगत वारी ख़ासियत। ही ॿई प्रॉपर्टीज़ असां जूं यूनियन ते बि लागू थींदियूं आहिनि, यानी यूनियन खे सिंधी में मिलाप चवंदा आहियूं, मिलाप ते बि थींदियूं आहिनि ऐं काट ते बि थींदियूं आहिनि। असां हाणे छा चवंदा हुआसीं, हिनखे पहिरीं खे चवंदा हुआसीं मिलाप जी संगत मटा सटा वारी ख़ासियत, हिते चवंदा ऐं सेकेंड खे चवंदा हुआसीं काट जी मटा सटा वारी ख़ासियत। ठीकु आहे, हीअ यूनियन जी या मिलाप जी मटा सटा वारी ख़ासियत। हिनखे चवंदा हुआसीं त मिलाप जी संगत वारी ख़ासियत, हिनखे चवंदा आहिनि काट जी संगत वारी ख़ासियत। ठीकु आहे, हिन जो मक़सदु इहो आहे त जेकॾहिं ॿ सेट मिलियल हुजनि त ए यूनियन बी कढूं आंसर जवाब, या बी यूनियन ए जवाब कढूं, ॿिन्ही जा जवाब ॿई पासा सेम हूंदा, या वरी ए इंटरसेक्शन बी कढूं ऐं बी इंटरसेक्शन ए कढूं त बि आंसर साॻा हूंदा। एसोसिएटिव में छा हूंदो आहे त टे सेट मिलियल हूंदा आहिनि, टिनि जी मां तव्हांखे करणु सेखारी आहे, यूनियन वग़ैरह इंटरसेक्शन वग़ैरह डिफरेंस ताईं बि मां तव्हांखे सेखारियो आहे। ठीकु आहे, पोयनि वीडियोज़ में आहे। सो एसोसिएटिव में छा आहे, संगत वारी में त बाबा टे सेट मिलियल हुजनि अगरि ऐं कंहिं बि ॿिनि सेटनि जी यूनियन कढो, उनजे जवाब सां टे सेट जी यूनियन कढो त जेको जवाबु ईंदो उहो कहिड़ो हूंदो, सेम हूंदो। अगरि पहिरें सेट खे छॾे वरी पोयनि ॿिनि जी पहिरियां यूनियन कजे, यानी पहिरियनि ॿिनि जी यूनियन करे पोइ टे सां यूनियन कयूं, या पोयनि ॿिनि जी यूनियन करे पोइ पहिरें सां यूनियन कयूं, असांजा आंसर साॻा ईंदा। ईअं इंटरसेक्शन में बि अगरि पहिरियां इंटरसेक्शन ॿिनि जी कयूं सेटनि जी ऐं पोइ वरी टे सां कयूं इंटरसेक्शन उनजो जवाबु, ऐं पहिरियां आख़िरी ॿिनि जी करे इंटरसेक्शन वरी उनजे जवाब जी ए सां कयूं इंटरसेक्शन, त बि हिननि जा जवाब साॻा ईंदा। ठीकु आहे, हीअ त हुयो सिर्फ़ु लफ़्ज़ी तरीक़ो जेको मां तव्हांखे ॿुधायो। हींअर पाण जेको आहे न हिनखे प्रूफ बि कंदासीं। ठीकु आहे, ए सेट मां हिते रखां थो 1 2, ठीकु आहे, ऐं बी थो रखां 2 3। हिननि सेटनि खे यूज़ कंदे पाण ही प्रॉपर्टीज़ प्रूफ कंदासीं। मां हिननि मां हिकु प्रॉपर्टी प्रूफ कंदुमि, ॿी तव्हां पाण कंदव। छो ॿी तव्हां पाण कंदव, छो त उहा साॻी आहे। ठीकु आहे, सेम प्रोसेस आहे। सिर्फ़ु यूनियन में छा थींदो आहे, सभु जो सभु तरतीब सां लाहे रखंदा आहियूं, इंटरसेक्शन में वरी सिर्फ़ु हिकु जहिड़ा लाहींदा आहियूं। हिते बि यूनियन में सभु तरतीब लाहे रखंदा हुआसीं, भले हिकु जहिड़ो हुजे न हुजे रुकुन, पर इंटरसेक्शन में वरी हिकु जहिड़ा रुकुन लाहे रखंदासीं। सो पहिरें में मां यूनियन थो कयां, ॿिए में मां इंटरसेक्शन थो कयां, जीअं यूनियन वारो बि तव्हांखे क्लियर थी वञे, इंटरसेक्शन वारो बि। सो हिते पाण पढ़ियोसीं मटा सटा वारी ख़ासियत, बाबा ए यूनियन बी जो जवाबु जेको हूंदो उहो बी यूनियन ए जे हूंदो। ठीकु आहे, अचो त ए यूनियन बी खे पहिरियां छॾायूं। ए यूनियन बी, तव्हांखे ख़बर आहे ए छा आहे 1 ऐं 2, यूनियन बी छा आहे 2 ऐं 3, त जेको हिन जो जवाबु आयो आहे उहो छा आयो। यूनियन में छा हूंदो आहे, भले हिकु जहिड़ो हुजे न हुजे रुकुन, पर सभु जो सभु तरतीब मिलायो त हिते थींदो 1 2 ऐं 3। 2 ॿ दफ़ा आहे, असां हिकु दफ़ो लिखंदा आहियूं, ॿ दफ़ा अलो न हूंदो आहे। ठीकु आहे, ए आयो आहे असांजो लेफ्ट साइड जो जवाबु, खाॿे पासे वारो। हाणे छाजे पासे ते हलूं, बी यूनियन ए। ठीकु आहे, बी पहिरियां लिखंदासीं 2 3, पोइ यूनियन, पोइ वरी ए जो लिखंदासीं सेट 1 2। तव्हांखे ख़बर आहे त हिन जो जवाबु ईंदो 1 2 3, छो त सभु लाइणा आहिनि। हाणे ॾिसो त आंसर्स हिकु जहिड़ा आहिनि, हिते बि 1 2 3 आयो आहे जवाबु, ऐं हिते बि 1 2 3 आयो आहे, यानी असांजी हीअ प्रॉपर्टी प्रूव्ड थी वई। ही तव्हांजे लाइ मां होमवर्क थो रखां, ही तव्हांजो कमु आहे। ठीकु आहे, हे तव्हां कंदव। हाणे वरी हे तव्हां कंदव होमवर्क यूनियन वारी, बाक़ी हीअ मां थो कयां। ठीकु आहे, हिन जे लाइ असां
विच ते लाइन था ॾियूं, ॿई असां जेके प्रॉपर्टी मिलियल आहिनि उहे हिते रखूं, ए यूनियन बी सॉरी इंटरसेक्शन बी ऐं इंटरसेक्शन सी, ऐं हेॾां आहे ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन सी। मां हीअ बी नंबर थो कयां इंटरसेक्शन वारी काट वारी ख़ासियत, ठीकु आहे, काट वारे संगत वारी ख़ासियत खे मां प्रूफ करे ॾेखारियां थो तव्हांखे, ठीकु आहे। हाणे छा थींदो, हाणे तव्हांखे ख़बर आहे त मैथमेटिक्स में हमेशह पहिरियां ब्रैकेट चढ़ाइबी आहे, यानी हिन पासे ॾों पहिरियां ए इंटरसेक्शन बी चढ़ाईंदासीं ऐं हिन ॾे पहिरियां बी इंटरसेक्शन सी चढ़ाईंदासीं, ठीकु आहे। अचो त ए इंटरसेक्शन बी जो जवाब कढूं। ए इंटरसेक्शन बी, ए चाहे 1 2, बी चाहे 2 3। इंटरसेक्शन जो मतिलबु छा हूंदो आहे, काट जो मतिलबु छा हूंदो आहे, पढ़ियो आहे पाण त सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकु जहिड़ा नंबर हेठि लिखो ऐं हिकु जहिड़ो हिन में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 2 आहे, ॿियो कोई बि न, ठीकु आहे। हाणे हिन जो जवाबु अची चुको आहे, हिन जो जवाबु अची चुको आहे। हिन जे जवाब सां असां इंटरसेक्शन कंदासीं सी जी, ठीकु आहे, यानी ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन सी। हिन जो जवाब असां ॻोल्हियो आहे 2, ठीकु आहे, 2 ऐं इंटरसेक्शन सी चाहे सी असां खयो ई न आहे, इन करे पहिरियों असां सी बि डिफाइन करे वठूं 3 ऐं 4, ठीकु आहे। छो त पहिरियां 2 सेट हुया हिननि में, इन करे मां 2 सेट रखिया ऐं हिते बि 2 सेट यूज़ पिया थियनि। हाणे 3 सेट बि आहे, इन करे 3 सेट तव्हांखे मिलियल हूंदो ऐं मां न खयो, इन करे मां हाणे कयो, ठीकु आहे। 3, 4, ठीकु आहे। हाणे तव्हांखे इहा ख़बर आहे त हिन ॿिन्ही में हिकु जहिड़ो कोई बि न आहे, ठीकु आहे, ऐं असांखे खणणो सिर्फ़ु हिकु जहिड़ो आहे। अगरि कोई बि हिकु जहिड़ो न हूंदो त आंसर छा हूंदो, ख़ाली हूंदो। आंसर छा हूंदो, ख़ाली आंसर हूंदो, यानी हिकिड़े पासे जो असां वटि जवाबु अची चुको आहे, उहो आहे ख़ाली, एम्प्टी सेट आयो आहे। हाणे त हलूं पाण हिन पासे ॾे, त पहिरियां असांखे छा छॾाइणो आहे, ब्रैकेट आहे बी इंटरसेक्शन सी, जॾहिं त बी चाहे 2 3 ऐं इंटरसेक्शन सी चाहे 3 4, जेको पाण पोइ खयोंसीं। ऐं हिन खे इंटरसेक्शन अगरि कयूं त सिर्फ़ु अहिड़ो नंबर 3 आहे जेको ॿिन्ही में मौजूदु आहे, इन करे बी इंटरसेक्शन सी जो जवाबु अची चुको आहे 3, ठीकु आहे। हाणे पाण हलूं था मेन क्वेश्चन ते, यानी ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन सी, ए चाहे 1 2 इंटरसेक्शन, हिन जो जवाबु छा आयो हुयो, ओ ही 3। ॾिसो त ॿिन्ही में छा आहे, ॿिन्ही में कोई बि हिकु जहिड़ो न आहे, इन करे हिन जो जवाबु छा आयो, एम्प्टी सेट, यानी ॿिन्ही जा जेको आहे सो आंसर सेम अची विया। त असांजी हीअ बि प्रूव्ड थी वई, ठीकु आहे। मां पहिरीं प्रूफ कई ऐं हिन में वरी आख़िरी प्रूफ कई। पहिरीं हिन में ही तव्हां कंदव ऐं हिन में वरी तव्हां पहिरीं कंदव, ठीकु आहे, ही तव्हां कंदव। सेम तरीक़ो आहे, यूनियन में सभु लाहियो, इंटरसेक्शन में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकु जहिड़ा लाहियो, तव्हांजूं प्रॉपर्टीज़ प्रूफ थी वेंदियूं। सो कम्यूटेटिव प्रॉपर्टी मटा सटा वारी ख़ासियत बि पाण सम्झीसीं ऐं एसोसिएटिव यानी संगत वारी बि पाण सम्झीसीं। नेक्स्ट वीडियो जल्दी अपलोड कंदासीं, तेसिताईं ख़ुदा हाफ़िज़।